आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल सां गॾु तव्हां सां पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं अनवर काज़ी साहब जन सां गॾु अॼु असां जंहिं सूरत हाल ते ॻाल्हाइण वारा आहियूं उन में सभिनी खां वॾी इम्पॉर्टेंट सूरत हाल इहा आहे त अॼुकल्ह हुकूमत असांखे कंफ्यूज़ पई लॻे ऐं हुकूमत जे अंदरि उन्हनि जा जेके PTI जी जेकी पार्टी जा माण्हू आहिनि उहे ई मुखालफ़त जा आवाज़ जेके आहिनि से मथे करे रहिया आहिनि। उन्हनि में नूर आलम जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हींअर असां ॾिसूं पिया त PTI शोकॉज़ नोटिस बि जारी करे छॾियो आहे छो जो हुन PTI जी पार्टी जेको पॉलिसीज़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। उन खां अलावा असांजे मुल्क में हींअर सदारती निज़ाम जे हक़ में बि तमामु घणा जेके आहिनि से आवाज़ उभरंदड़ नज़र अची रहिया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो अहसन इक़बाल हिकिड़ी रिथ क़ौमी असेंबली में पेश कई आहे त इहा आवाज़ या इहो नैरेटिव जेको आहे एतिरो ताक़तवर तरीक़े सां छो उभरी रहियो आहे। इन जे बारे में पैनलिस्ट सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा रीज़न आहे। ॿी इम्पॉर्टेंट सूरत हाल जेका असांजे अॻियां आई आहे त परॾेही माण्हुनि खे विफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो ऐलान कयो आहे त असां हिकिड़ी ख़ासि मख़सूस जेकॾहिं उहा सीड़प मुल्क में खणी था अचनि त उनखां पोइ उन्हनि खे हिते मुस्तक़िल रिहाइश मिलंदी। असां ॾिसंदासीं त छा इहा सूरत हाल जेका आहे उहा असांजे मुल्क जे लाइ बहितरु थींदी। इहा जेका कंडीशन हूंदी असांजे मुल्क जे लाइ बहितरु हूंदी छो जो उन में सिंध हुकूमत बि पंहिंजे हिकिड़ी सर्टन जेको आहे सो कंडीशनल अंदाज़ में राज़ जो इज़हार कयो आहे छो जो असांखे ॻणती आहे त छा इहा सिंध जे लाइ इहा अॻु में ई जेका सिंध ओवर पॉपुलेटेड आहे ऐं उन सां गॾु जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मुल्कनि जा असांजा पाड़ेसरी जेके जिन खे असीं चई सघूं था त उन्हनि में दहशतगर्द शामिल आहिनि उहे अॻु में ई हिते मौजूदु आहिनि। उन्हनि खे कढण जे बजाए उन्हनि खे दावतूं ॾेई हिते हिकिड़ी तमामु मामूली रक़म ते उन्हनि खे हिते आंदो पियो वञे। सो आउं पहिरीं सुवालु पुछंदसि सुमरो साहब खां त सुमरो साहब असां वटि हींअर जेको हिकिड़ो नूर आलम जो ॻाल्हि जेका आहे सा हले पई त हुन पंहिंजे पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे PTI जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। तव्हां असांखे ॿुधायो त उन जे ख़िलाफ़ु शोकाज़ नोटिस जारी करे PTI छा ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे। महिरबानी। नूर आलम ख़ान ऐं परवेज़ खटक जो एहतजाज वज़ीर आज़म साहब जे अॻियां इन जे पुठियां हिकिड़ी पूरी कहाणी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में पोलराइज़ेशन खे ऐं तोड़ फोड़ खे ज़ाहिर थी करे। ख़ैबर पख्तूनख्वा में छाकाणि जो PTI जी हुकूमत गुज़िरियल 10 सालनि खां वठी रही आहे अॻूणो टेन्योर बि आहे ऐं ही टेन्योर बि आहे यानी पाण इहो चऊं त ॿिनि टेन्योर खां वठी PTI जी हुकूमत आहे त PTI जा नूर आलम खां वठी परवेज़ खटक साहब ताईं या पीपल्स पार्टी जी जेका फ्रंटियर जी KPK जी लीडरशिप आहे उहा इहा सम्झे थी त उहा जेके माना अमली सियासत कंदा रहिया आहिनि उन जे करे तहरीक इंसाफ़ खे फ़ाइदो थियो आहे ऐं तहरीक इंसाफ़ खे मर्कज़ में हुकूमत मिली आहे। अहिड़ी ॻाल्हि परवेज़ खटक साहब कई त असां तव्हांखे हिन मुल्क जो पंहिंजी ताक़त सां ऐं पंहिंजी अमली सियासत जे करे तव्हांखे मुल्क जो वज़ीर आज़म चाहियो आहे त इन खां पोइ छाकाणि जो सरकार PTI सरकार ग़ैर मक़बूल बि थी रही पंहिंजे गवर्नेंस जे करे महांगाई जे करे ॿियनि इलाही ॻाल्हियुनि जे करे PTI जूं इलाही नाकामियूं आहिनि जेके माना इमरान ख़ान साहब ते माना मर्जनि थियूं त उन जे तरीक़ेकार उन जे कम जे तरीक़ेकार उन जे हुकूमत हलाइण जे तरीक़ेकार में हिननि वक़्त में पाकिस्तान में PTI जूं सभई पॉलिसियूं जेके आहिनि उहे नाकाम थियूं आहिनि ऐं पाकिस्तान जेको आहे उहो दुनिया में 4 नंबर महांगो तरीन मुल्क आहे। त इहे सभई माण्हू जॾहिं पंहिंजे तकनि में वञनि था त माण्हू उन्हनि खां पुछनि था त तव्हांजी ही कारकर्दगी असां तव्हांखे वोट ॾिना आहिनि। उन खां पोइ हक़ीक़ी परेशानी वरी तॾहिं थी आहे जॾहिं 17 ज़िलनि में लोकल बॉडी जा इंतिखाबात थिया ऐं उन में PTI हाराए वई त इहे जेके अमली सियासतदान आहिनि नूर आलम ख़ान या परवेज़ खटक उहे सम्झनि था त अॻिते हली शायदि तहरीक इंसाफ़ में उन्हनि जो मुस्तक़बिल न हुजे उन करे उन्हनि तहरीक इंसाफ़ सां जी आला क़यादत सां इवन माना तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं वज़ीर आज़म सां बि इख़्तिलाफ़ु कयो आहे त उहे पंहिंजे पॉलिसियुनि खे या त अवाम दोस्त बनाए ऐं कोशिशि करे त ख़ल्क़ जी भलाई थी सघे
त जीअं उन्हनि जी अमली सियासत, छाकाणि उन्हनि जी पुराणा सियासतदान आहिनि ऐं हू चाहिनि था त उन्हनि जी अमली सियासत तहरीक इंसाफ़ जे हिन नाकाम पॉलिसियुनि में शिकार न थी वञे। काइद साहिब, असां आइन जेको आहे पार्लियामानी निज़ाम खे सपोर्ट थो करे ऐं असां पार्लियामानी निज़ाम जे लाइ जिदोजहद करे जेको आहे हिते पहुता आहियूं, पर अक्सर इहे आवाज़ उथंदा रहंदा त असांखे सदारती निज़ाम ॾांहुं वञणु खपे। इन जा छा रीज़न? हींअर बि अहसन इक़बाल जेको आहे हिकिड़ी रिथ पेश कई आहे क़ौमी असैम्बली में, त इहे इन ते ॻाल्हायो वञे त आख़िर इहो आवाज़ किथां पिया उभरनि। ऐं ट्विटर ते तव्हांखे ख़बर पवंदी त काफ़ी इन जेके आहिनि से इन क़िस्म जा ट्रेंड हलनि था ऐं इन क़िस्म सदारती निज़ाम खे सपोर्ट करण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, त इन जो आख़िर छा मक़सदु आहे? तव्हां थोरो असांखे सम्झायो। जी महिरबानी। ॾिसो, जॾहिं तव्हां वटि को पॉज़िटिव करण जे लाइ न हूंदो आहे न, त पोइ तव्हां माण्हुनि खे मसरूफ़ रखण जे लाइ निगेटिविटी में खणी ईंदा आहियो। हीउ जेको बि करे थो पियो ऐं इन आवाज़ जे पुठियां जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, हू बि तव्हांजे अवाम जे फ़ाइदे जी ॻाल्हि कोन था कनि, निगेटिविज़म जी ॻाल्हि था कनि पिया। पाण अगरि पाकिस्तान जी तारीख़ खे ॾिसूं त 47 खां वठी 72 ताईं तव्हां वटि वन मैन शो आयो, कॾहिं गवर्नर जनरल जे नाले सां, कॾहिं प्रेसिडेंट जे नाले सां, पोइ वरी तव्हां वटि मार्शल अची वई, 58 में मार्शल अची वई, उहो वरी पाण खे सदर चूंडायो वियो। उन खां पोइ उन सदर वरी ॿिए सदर खे हैंडओवर कंदो ऐं 72 ताईं तव्हांजो वरी टियों सदर बि अची वियो, सिविलियन मार्शल एडमिनिस्ट्रेटर बि आयो, टियों सदर बि अची वियो। 73 जे आइन में तव्हां पाकिस्तान खे जेको आइन ॾिनो, उन में निज़ाम तव्हांजो हुयो पार्लियामेंट्री, जंहिंमें प्राइम मिनिस्टर तव्हांजो चीफ एग्जीक्यूटिव हुयो, हुकूमत हलाइण जो, कारवांवार करण जो उन्हनि जो हक़ु रहियो। उहो शायदि उन्हनि धुरनि खे पसंदि न आयो त ही जेके पूरे मुल्क जा नुमाइंदा अचनि था उहे घणा आहिनि, इन जे करे छो न हिकिड़े माण्हू खे क़ाबू कयूं ऐं हिकिड़ो ई मुतलक़ अनान थी बीह रहे। वरी 77 में तव्हां ॾिठो त वरी हिकिड़ो आमिर आयो, उन पंहिंजो पाण खे प्रेसिडेंट कढायो, उहो हलंदो रहियो हिकिड़ो मज़ाक वारो। 88 में तव्हां ॾिसो, पोइ उन 8वीं अमेंडमेंट कई, 52(8)B जेका आहे, 52(8)B उन में उन्हनि पंहिंजो पाण खे ताक़तवर करे छॾियो, कॾहिं बि हुकूमत खे हटाए सघे। उहो तव्हांजो रंदो आयो। ग़ुलाम इसा ख़ान उनखे 2 दफ़ा इस्तेमालु कयो, पंहिंजे पार्टी जे सदर फारूक लगारी पंहिंजे पार्टी ते इस्तेमालु करियो, पर पोइ पंहिंजा हिननि खे दिलि न चई ऐं हीअ अची विया, मुशरफ अची वियो। मुशरफ पंहिंजो पाण खे वरी 2001 में सदर करे छॾियो। उहो हलंदो रहियो ऐं 2008 ताईं उहो सदर रहियो तव्हांजो। 2008 में तव्हां वटि सदर अची वियो सुफली ज़रदारी। हिन जो हिकिड़ो क्रेडिट ॾेई छॾियो ज़रदारी साहिब खे, त उन पार्लियामेंट खे मज़बूत करण जे लाइ 52(8)B उनखे वापसि करे छॾियो पार्लियामेंट खे, ऐं हुन पंहिंजो जेको सदारती इख़्तियार हो सरेंडर करे छॾियो, बहितर कमु कई। अलाए छो हिननि खे कोन थो वणे ॻाल्हि इहा, जॾहिं पार्लियामेंट निज़ाम अचे थो, मुख़्तलिफ़ MP MNAs अचनि था ऐं उहे अची हिकिड़ा फ़ैसिला कनि था माण्हुनि जे मफ़ाद में, तव्हां उनखे हर दफ़े राग था खणी अचो सदारती निज़ाम। जॾहिं तव्हां वटि सदारती निज़ाम फेल थी चुको आहे, तव्हांजी तारीख़ में पियो आहे, मेजॉरिटी सदर रहिया आहिनि तव्हांजे ताक़त में बि ऐं वधीक अरसे में बि, त पोइ तव्हां बार बार उनखे खणी था अचो पिया। हींअर ॾिसो एतिरो सीरियस आहे न, तॾहिं त अहसन इक़बाल पार्लियामेंट में वियो आहे रत खणी, त हिन ते तव्हां बहस छो था करायो पिया? ही सिर्फ़ु अवाम जा हक़ गज़ब करण जे लाइ हिकु ताक़तवर धुरियूं सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे खणी ऐं उन्हनि जे मार्फत इहो कमु कराइणु चाहिनि था पिया, जेको इंतिहाई नुक़सानकार आहे। असांखे वरी वापसि धिकियो थो वञे पियो, दुनिया अॻिते पई वञे ऐं पाकिस्तानी अवाम खे अहिड़नि ॻाल्हियुनि जे करे पोइ ते खयो था वञनि पिया। असां वटि 100 ॻाल्हियूं पयूं आहिनि, उन्हनि ते डिस्कशन करिणो कोन्हे को, करिणो कंहिं ते आहे त तव्हांजो सदर अचणु खपे। सदर अचण सां छा थींदो? मांग ख़तमु थी वेंदी, कुझु बि कोन थींदो। हिकिड़े माण्हू खे तव्हां पावरफुल कंदो ऐं उनजे पुठियां जेके स्ट्रिंग्स हलाइनि था पिया उहे हुनखां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हींअर बि वठनि था पिया। प्राइम मिनिस्टर को एतिरो तव्हांजो आज़ादु कोन्हे को, पर पोइ त उनखे पावर आहे पार्लियामेंट जो, उन वक़्त में अकेलो हूंदो, उनखां ईज़ी कराए वठंदा, जेको मूंखे नथो लॻे थिए। पर हीअ माण्हुनि खे डाइवर्ट कनि पिया, जेके एक्चुअल इशूज़ आहिनि उन्हनि खे न एड्रेस करण जे लाइ ही डाइवर्ट कनि था पिया। सो इहो आहे मुंहिंजे सम्झ में त जेको सदारती निज़ाम जो राग अलापचे थो पियो। सुमरू साहिबु, हाणे हींअर हिकिड़ो नओं इशू जेको आहे सो विफ़ाक़ खां उथंदे असांखे नज़र पियो अचे त परॾेही माण्हुनि खे हिते मुस्तक़िल रिहाइश ॾिनी वेंदी ऐं जेको बि माण्हू लॻभॻि जेको आहे सो घटि में घटि $1 लख जी रक़म जेकॾहिं मुल्क में खणी आयो त उनखे हिते जेको आहे सो मुस्तक़िल रिहाइश ॾिनी वेंदी। असांजो मुल्क अॻ में ई ओवर पॉपुलेटेड आहे, असांजा मसइला जेके आहिनि से तमामु घणा आहिनि ऐं असां पंहिंजनि माण्हुनि खे ई जेको आहे सो पाले न पिया सघूं।
त हीअ इन क़िस्म जो जेको आहे सो इहो जीअं चइजे त हिकिड़ो शोशो इन खे तव्हां कीअं था ॾिसो, इहो केतिरे क़दुरु जेको आहे सो असांजे लाइ फ़ाइदेमंद थींदो या इन मां असांजे मुल्क खे नुक़सानु पहुचंदा, इन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। सरकार जीअं त हींअर नई क़ौमी सलामती पॉलिसी आईंदा 4 सालनि लाइ पेश कई आहे ऐं हुन कोशिशि कई आहे त पाकिस्तान जा मामला जेके आहिनि न उहे इक़्तिसादियात जे बुनियाद ते ऐं माशी तरक़ी जे बुनियाद ते उनखे हल कयो वञे। वजह छा आहे उनजी, जो पाकिस्तान जी सॼी मैशत जेका आहे उहा कर्ज़नि ते मुश्तमिल आहे ऐं हीउ सॼो मांडाण जेको आहे असांजे इक़्तिसादी जो उहो कर्ज़नि ते थो हले। ऐं पोइ IMF हुजे या दोस्त मुल्कनि जा कर्ज़ हुजनि या सऊदी अरब हुजे, त सरकार जॾहिं हीअं ॾिठो त दुनिया में हीअं बि थिए पियो त जीअं यूनाइटेड अरब इमारात ऐं टर्की ऐं मलेशिया या इन्हनि मुल्कनि में कोशिशि कनि था त इन्वेस्टर्स खे राग़िब करे ऐं सरमाएकार खे राग़िब करे त उन्हनि खे इहे सहूलियतूं ॾियनि त उन्हनि खे मुस्तक़िल राइश ॾिजे या उन्हनि खे 5 साल या 10 सालनि जी राइश ॾिजे या मुस्तक़िल शहरियत ॾिजे। इन क़िस्म जा इंसेंटिव वेझड़ में असांजे माना एशिया में पाण था ॾिसूं त तुर्की में ऐं मुतहदा अरब इमारात इहा कोशिशि करे रही आहे त जी सरमाए खे राग़िब करे सघे। त असांजी हुकूमत बि इहा कोशिशि कई आहे त सरमाएकार खे राग़िब कजे त हुनखे उहे सहूलियतूं ॿियूं सभु त मिलंदियूं पर हुनखे राइश जी सहूलियत बि मिलंदी ऐं हुनखे शहरियत जी सहूलियत बि मिलंदी। उन मां पाकिस्तान जी सरकार खे इहा उमेद आहे त अफ़गानिस्तान जो जेको शाहूकार माण्हू आहे उहो पाकिस्तान में इन्वेस्ट कंदो ऐं अमेरिका कैनेडा बर्तानिया में वसंदड़ सिख जेको आहे उहो छाकाणि जो अक़ीदे तौर ते बि ननकाना साहिब ऐं हसन अब्दाल ऐं करतारपुर जे करे जेके मतिलबु माना हुनजा मुक़दस मक़ाम पाकिस्तान में आहिनि, उन करे इहा उमेदु आहे त उहो उते मथां इन्वेस्ट करे त ऐं सिख बिरादरी जेका बैन अवी सिख बिरादरी आहे उहा शाहूकार बि आहे त इहा बि उमेद था कनि। अफ़गानी थी विया, सिख बिरादरी थी या चीनी माण्हू बि थियो सघनि था त उहे बि हिते इन्वेस्ट कनि, पर थियणु ईअं खपे त पर्सन टू पर्सन इन्वेस्टमेंट लाइ बि कोशिशि कजे, पर असांखे मुल्कनि जे माबैन इन्वेस्टमेंट खे फ़रोग़ ॾियण जी कोशिशि कजे। वजह छा आहे त हिते जेकॾहिं असांजी सोसाइटी में बि पोलराइज़ेशन आहे त जीअं असांजे सूबे सिंध में हिकिड़ी तशवीश आहे त असांजे आबादी जो तवाज़ुन जेको आहे न उहो ख़राबु थी वेंदो जेकॾहिं असीं फॉरेनर्स खे हिते शहरियत ॾींदासीं ऐं उन्हनि खे राइश ॾींदासीं। ऐं नथो सम्झा त एॾे वॾे पैमाने ते इन्वेस्टर अची वेंदो जो असांजे आबादी जे तवाज़ुन खे ख़राबु करे विझे। पर ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क में इन्वेस्टमेंट्स अचणु घुरिजनि ऐं उन लाइ सरकार खे बहितरीनु उपाउ वठी ऐं मुल्कनि खां बि ऐं फ़र्दनि खां बि इन्वेस्टमेंट वठणु घुरिजे ऐं उन में वरी उन्हनि सूबनि जिते मतिलबु माना उहा इन्वेस्टमेंट थींदी उते सनती ऐं ज़राअती तरक़ी में उन इन्वेस्टमेंट खे इस्तेमालु कजे त जीअं उते जे आम माण्हू जो भलो थिए ऐं जेकॾहिं माना सनतूं ऐं कॉर्पोरेट फार्मिंग थिए ज़राअत में त उते जे माण्हू जो जी एम्प्लॉयमेंट जो ऐं उते जी उन जी हुकूक जो ख़्यालु कयो वञे। इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि ज़बरदस्त आहे छाकाणि जो असां वटि सवाइ इन जे त जेकॾहिं परॾेही नाणो असां वटि न ईंदो त असांजो मुल्क उन नमूने जी सिहत तइलीम ज़राअत ऐं मईशत में तरक़ी कोन करे सघंदो। उन करे असांखे फॉरेन इन्वेस्टमेंट जी आजियां बि करणु घुरिजे। काज़ी साहब, तव्हां हींअर सुमरो साहिब जी ॻाल्हि ॿुधी ऐं उहे त उनखे वेलकम था कनि ऐं सोचनि था त शायदि परॾेही नाणो जॾहिं ईंदो त मुल्क तरक़ी कंदो। तव्हांजो इन जे बारे में छा ख़्यालु आहे ऐं तव्हां जेकॾहिं सोचो था त इहा बहितर हिकिड़ी तजवीज़ आहे या उन में कुझु असांजे लाइ प्रॉब्लम्स बि क्रिएट थी सघनि था? जी, सुमरो साहिब जे राय जो एतिराम कंदे
थोड़ियूं मां इन में डीमेरिट्स तव्हां ॻणाईंदो हलां त असांजे मुल्क में हिन वक़्तु अमुन सिक्योरिटी इंसाफ़ केतिरी लेवल ते आहे जो पूरी दुनिया या जिन जिन मुल्कनि जे लाइ तव्हां खोलियो आहे कॉरिडोर इहो उहे तव्हां वटि ईंदा। मूंखे नथो लॻे त के सुधरियल मुल्कनि जा माण्हू तव्हां वटि रहाइश जे लाइ अचनि। हाणे बाक़ी रहे थो करतारपुर जो, वाघा जो, या असांजे KPK सां गॾियल आहिनि या बलोचिस्तान सां गॾियल आहिनि, अफ़गानी असांजा मुस्लमान भाइर, त अफ़गानी मुस्लमान भाइर असां वटि जजो ईंदो। थियणु त ईअं खपे त उते हींअर हिकिड़ी इस्लामी ममलकत ठही चुकी आहे ऐं उते शींहं ऐं ॿकरी हिकिड़े ई घाट ते पाणी पीअनि था पिया ऐं उन्हनि खे उते वञणु खपे। पर जेके ऑलरेडी असां वटि वेठा आहिनि लखनि जे तइदाद में अफ़गान रिफ्यूजी, उहे वापसि कोन था वञनि पिया। मूंखे अलाए छो इन में वफ़ाक़ी हुकूमत जो जेको सोच आहे न, उन में मूंखे किथे साज़िश नज़र अचे थी पई। हू चाहिनि था त जेके हिते आहिनि अफ़गानी या जेको उते जो अफ़गानी आहे, जंहिंजो मेन सोर्स मंशियात ऐं असलो आहे, ॿियो छा कंदो आहे, कहिड़ी प्रोडक्शन आहे अफ़गानी वटि, कावड़ कंदा मूं ते। पर या त असलो ॾियो खपायो अचे या तव्हां मंशियात खपायो अचे। ऐं उन असले ऐं मंशियात खपाइण खां पोइ हींअर उहे बिलियनर्स थी विया आहिनि। ऐं हिकिड़ी लिमिट आहे, कहिड़ी आहे, $1 लख, उहा बि तव्हां अचे रियल एस्टेट में इन्वेस्टमेंट करियो ऐं तव्हांखां पुछाणो बि कोन थींदो, तव्हांखे मिली वेंदो, डॉक्यूमेंटेशन तव्हांजी थी वेंदी। माना हाणे माण्हू तव्हांजो अफ़गानिस्तान में हुजे, हिते बि उहो ड्यूअल नेशनलिटी वठी छॾींदो, आइनी तौर ते तहफ़ुज़ हुनखे मिली वेंदो। पर इहो माण्हू ईंदो किथे? इहो माण्हू तव्हांजो ला महला कराची में ईंदो। छो त जॻह उनजी कराची आहे। हींअर बि अफ़गानी जेके भरिया पिया आहिनि उहे कराची में भरिया पिया आहिनि। माना अॻे ई सिंध ते वज़न आहे, वरी सिंध ते वधीक वज़न पवंदो। ऐं इहे अफ़गानी जेके असले जा स्मगलर, मंशियात जा स्मगलर, पैसो जाम खणी ईंदा। पोइ असांजो बि जेको वॾेरो आहे न, जेको असेंबली में वेठो आहे न, उहो बि उन्हनि सां गॾिजी पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त कोन कंदो। ऐं तव्हां ॾिठो त असांजी कैबिनेट बि कंडीशनल वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत कई आहे। कंडीशन कहिड़ा आहिनि का बि ख़बर कोन्हे का, उहे त ज़ाहिर कयो न माण्हुनि जे साम्हूं। कमेटी हिकिड़ी मुक़ररु थी वई आहे, हिकिड़ो नौजवान MP उन जे सरबराही में, त तव्हां फैक्ट्स फाइंडिंग कंदो। फैक्ट्स फाइंडिंग तव्हांजे साम्हूं पिया आहिनि त तव्हां वटि 40 लख खां वधीक गैर क़ानूनी अफ़गानी रहनि था पिया, बिहारी रहनि था पिया। त महिरबानी करे या त सभिनी खे विरायो, पूरे सॼे पाकिस्तान में विरायो, सिंध मां त कढो न। हलो चलो असां मञी छॾियो त भई तव्हांजा भला कम आहिनि, इहे ईंदा। त पोइ जेकॾहिं करतारपुर जो सिख अचे थो, अफ़गानिस्तान जो मुस्लमान भाउ अफ़गानी अचे थो, त पोइ जेके हितां जा सिंधी हिंदू हितां जा माइग्रेट तव्हांजा करे विया हलिया लखनि जे तइदाद में, ऐं हींअर हू पूरी दुनिया में आहिनि, न सिर्फ़ु इंडिया में। तव्हां ॾिसो इंडिया खे न रखियो आहे इन में, इन पॉलिसी में इंडिया न आहे तव्हांजी। त इंडिया जो जेकॾहिं को माण्हू तव्हांखे चाहे सिर्फ़ु इन जे करे त मता सिंधी हिंदू अची वञे, असां इते बीहूं था, चवंदा भला सिंधी हिंदू पूरी दुनिया में आहे, सिंगापुर में वेठो आहे, अमेरिका में वेठो आहे, दुबई में वेठो आहे, इंग्लैंड में वेठो आहे, छा उन्हनि खे इजाज़त ॾींदो त उहे बि अचे नंढड़ी इन्वेस्टमेंट करे ऐं पंहिंजो वरी वापसि पाकिस्तानी हुजण जी शहूलियत हासिलु करे वठनि? कॾहिं बि कोन ॾींदा। इन जे करे असांखे इन मञा नुक़सान ई नुक़सानु नज़र थो अचे पियो। ऐं हीअ असांजे लाइ ख़ासि तौर ते, छो त भोॻियूं असां था सिंध वारा, सिंध जे लाइ नुक़सानकार थींदी पॉलिसी उहा कंहिं बि हिसाब सां मुंहिंजे सम्झ में असांखे असांजी कैबिनेट खे इन जो बिल्कुलु इन जो अपोज़ करणु खपे। इहो असांजे लाइ बहितरु थींदो। सोमरो साहब, हिकिड़ो त हिन वक़्तु PTI जी जेका आहे जेका पॉपुलैरिटी असांखे घटिजंदी नज़र पई अचे। ऐं उन खां अलावा जेके आहिनि से हींअर कुझु अहिड़ा फ़ैसिला जीअं हाणे उन्हनि KPK में सिहत कार्ड जेको आहे विरायो आहे, तव्हांखे छा थो लॻे त सिहत कार्ड जेको आहे उहो वाक़ई आवाम जी भलाई जे लाइ, या उन सां जेके असांजूं गवर्नमेंट जूं अस्पतालूं आहिनि जंहिंमें आम माण्हू वञी सिहत जूं सहूलियतूं हासिलु करे सघे थो, उन्हनि खे नुक़सानु पियो अचे पियो? तव्हां ॿुधायो, तव्हां वरी कीअं था ॾिसो? जीअं त पहिरीं बि असांजे प्रोग्राम जे हिसे में असीं ॻाल्हि कंदा था अचूं त हीअ सरकार ॾाढी कोशिशि पई करे त नाकामी जी दुबण मां निकिरी सघे। पर उहो लॻे थो त नाकामी जे दुबण में जीअं पोइ तीअं 2023 ताईं बि लॻे ईअं थो त निकिरी कोन सघंदी। उन लाइ इहे वक़्ती टैक्टिस आहिनि जिन में सिहत कार्ड जो जेको शोशो आहे ऐं उहो बि उन में आहे त जीअं माण्हुनि ताईं असांजी डायरेक्ट रसाई थिए
ऐं उहे शुक्रगुज़ार थियनि ई असांखे अॻिते हली 2023 जे इलेक्शन में वोट ॾियनि पर थियण ई खपंदो हो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमतुनि जो एॾो वॾो नाणो जेको सिहत कार्ड ते इस्तेमालु पियो थिए जंहिंसां अस्पतालुनि प्राइवेट अस्पतालूं इंश्योरेंस कंपनियूं ऐं सियासतदान ऐं करप्ट अशराफिया उहा उन मां पैसा कमाईंदी ऐं उन ग़रीब मरीज़ खे या माना जंहिं बि माण्हू खे सिहत कार्ड आहे उहो उन मां कम हक़ू फ़ाइदो कोन वठी सघंदो थियण ई खपंदो हो त KPK जो ऐं जंहिं लाइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त अस्पतालुनि जो हाल सुठो कोन्हे मौजूदा चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो चयो त KPK जे अस्पतालुनि जो हाल या सिहत जो निज़ाम ठीकु कोन्हे थियण ई खपंदो हो इन सॼे पैसे खे जेको इन पासे विञायो पियो वञे ऐं जेको माना ॿियनि माण्हुनि जे कमाई जो ज़रियो थी वेंदो विच में अस्पतालुनि जो इंश्योरेंस कंपनियुनि जो हीअ पाणी चयो अशराफिया जे कुझु हिसे जो उहो उते जे हेल्थ डिपार्टमेंट में ऐं उते जे मौजूदु अस्पतालुनि जो जेको स्ट्रक्चर मौजूदु आहे ऐं पंजाब ऐं KPK में तमामु पुराणो सिहत जो स्ट्रक्चर मौजूदु आहे जंहिंमें डॉक्टर्स बि आहिनि स्टाफ बि आहे पैरामेडिकल बि आहे उन्हनि खे अपग्रेड कयो वञे हा इहा इन्वेस्टमेंट उते लॻाई वञे हा इहा सीड़प उते लॻाई वञे हा त जीअं सरकारी सेक्टर में अस्पतालूं माण्हुनि जो मुफ़्त इलाज करे सघनि हा इहो मसइले जो ॾाढो सवलो हलो ऐं इहो माण्हू जे डोर स्टेप ते बि हुजे हा पर उन जी जाइ ते हीअ सिहत कार्ड जेको आहे इहो सस्ती मक़बूलियत तव्हांखे ॾेई सघे थो पर पंजाब ऐं KPK जे माण्हुनि जे सिहत जे मसइले खे हल नथो करे सघे कायद साहब हींअर परवेज़ खटक जेको आहे सो इमरान ख़ान सां या असांजे प्राइम मिनिस्टर साहिब सां थोरो कुझु कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी पियो ऐं उन जे विच में असांखे हिकिड़ो तज़ाद नज़र आयो परवेज़ खटक पंहिंजे सूबे जे माण्हुनि जे हक़ जे लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो तमामु सुठी ॻाल्हि आहे असांखे उन जे अंदरि करेज नज़र आयो पर अहिड़ो को माण्हू असांखे सिंध जे जेको आहे सो उन में सूबाई असेंबली जो या क़ौमी असेंबली जो अहिड़ो को आवाज़ु असांखे ॿुधण में छो नथो अचे उन जा छा रीज़न आहिनि जी परवेज़ खटक उन ॾींहुं PM साहिब सां 1-to-1 मुलाक़ात कई हुई उहा 20 मिंट रही हुई चैम्बर में उते त ॾाढी हिननि जी बहितर रही हुई ॻाल्हि ॿोल पोइ जेॾीमहिल ॿाहिरि अचे ऐं पार्लियामानी पार्टी में वेठो त हुन हमाद अज़हर ते ऐं प्राइम मिनिस्टर ते छो छॾिया बिल्कुलु त तव्हां असांखे गैस कनेक्शन नथा ॾियो जेके अप्रूव्ड आहिनि ऐं असांजी गैस निकिरे थी पई पंहिंजे KPK मञा पोइ असां माण्हुनि खे छा जवाबु ॾींदासीं ऐं उन्हनि माण्हुनि जे करे असां आहियूं ऐं असांजे करे तव्हां आहियो बिल्कुलु इहे लफ़्ज़ हुनखे चया PM खे त असांजे करे तव्हां हुकूमत में वेठा आहियो एसि ताईं हिन जी ॻाल्हि वधी वई जो PM साहिबु नाराज़ थी ऐं उतां उथी वञण जी कई जंहिंखे 2-3 अॻुवाणनि मिंथ करे विहारे वरितो ऐं परवेज़ खटक ॿाहिरि निकिरी वियो ऐं उनखे डिनाए कोन कई ऐं ॿाहिरि अची त मूं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कई आहे पोइ वरी उनखे टे मिनिस्टर पचाए वठी विया ऐं पोइ वञी शाम जे टाइम में हिन चयो आहे त न ऐं ॻाल्हि ईअं कोन हुई असां बसि ॻाल्हि रखी हुई ॻाल्हि खे तव्हां घुमाए फिराए KPK जो माण्हू पंहिंजे आवाम सां वधीक बहितर आहे हू चाहे थो त आवाम खे हक़ मिलनि सिंध जो वॾेरो सिंध जो MNA अलाए कहिड़ी ॻाल्हि जे करे पंहिंजो पाण खे फ़क़ीरनि वांगुरु पेश थो करे हुकूमतुनि जे अॻियां चाहे उहा सिंध हुकूमत हुजे चाहे उहा वफ़ाक़ी हुकूमत हुजे पंहिंजे हक़ जी ॻाल्हि नथो करे हू पंहिंजी ॻाल्हि थो करे पियो मूंखे फ़ाइदो ॾियो मोहम्मद मियां सुमरो हुते वेठो आहे तव्हांजो मिनिस्टर आहे जेको निजकारियूं करे थो पियो अरबे रुपयनि जी होटलूं ऐं उहे 100 अरबनि जूं आहिनि त 1 अरब में खपाइनि था पिया तव्हांजी फहमीदा मिर्ज़ा जेका मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी सहेली रही आहे उन सां गॾु रही आहे स्पीकर रही आहे पीपल्स पार्टी जी उहा बि उते मौजूदु आहे कंहिंखे इहो कोन थो थिए त असां बदीन जे लाइ या जिकमाबाद जे लाइ या पूरे सिंध जे लाइ ॻाल्हायूं जेका सिंध तव्हांखे 70% गैस ॾिए थी पई पर फहमीदा मिर्ज़ा साहिबा उते कोन थी ॻाल्हाए पई सिर्फ़ु इन जे करे त हू सम्झनि था त असां जेका मिनिस्ट्री वरिती आहे शायदि इन्हनि जी महिरबानी तौरु वरिती आहे हाणे जॾहिं हू पाण खे ई एतिरो सम्झनि था कमज़ोर त पंहिंजे कमज़ोर जी ॻाल्हि अॻियां कनि ई कोन था पिया KPK जो अॻुवाण चए थो त न असां कमज़ोर कोन आहियूं ही डिॼणा आहिनि वीचारा ही जेका बि शइ वठनि था पंहिंजे लाइ था वठनि ही पंहिंजे मफ़ाद अज़ीज़ था रखनि पिया बजाए पंहिंजे सूबे जे आवाम जे मफ़ाद खे अज़ीज़ रखण जे ईअं न हुजे हा न त तव्हांजी सिंध जेतिरो तव्हांखे ॾिए पई
ऐं तव्हांजो हर माण्हू उहो हिन वक़्तु साफ़ु पाणी खां बि वांझियल आहे, अमुन खां बि वांझियल आहे, बेरोज़गारी बि उन वटि तमामु घणी आहे। इहो न हुजे हा। इहे न सिर्फ़ु असांजा जेके मथे मिनिस्टर वेठा आहिनि न, पर जेके हेठि MPs वेठा आहिनि, मिनिस्टर वेठा आहिनि, ॻाल्हि उन्हनि जी बि साॻी आहे। अवाम जी न आहे ॻाल्हि करणी, पंहिंजी ॻाल्हि करणी आहे। जेको पंहिंजी ॻाल्हि कंदो उहो कमज़ोर हूंदो, ही कमज़ोर आहे। नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम सूरत हाल ॾिठो। असां कोशिशि कई आहे त जेके अॼु जा असांजा इशूज़ हुआ उन्हनि खे बहितर तरीक़े सां तव्हांजे अॻियां पेश कयूं ऐं उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। वरी नई सूरत हाल सां गॾु अॻे हफ़्ते तव्हां सां गॾु हूंदासीं। अलाह भाई। I'm a girl about a 10. I should fuck her in the Benz.